अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल किया था ब्यूरो चीफ सखर रिपोर्ट आतिफ शाह। रिपोर्ट मुताबिक रोड़ी मेहरान टीवी जे नसीराबाद जे सहाफ़ी जी घर में चोरी थियल वारदात खिलाफ रोड़ी जे सहाफ़ियुनि जो रोड़ी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरे में अॻवाननि रोड़ी प्रेस क्लब सदर मुजाहिद बोज़दार, रोड़ी यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर अब्दुल जवाद अब्बासी, मेहरान टीवी रोड़ी जे रिपोर्टर सैफुल्लाह बलोच ऐं ॿियनि मेहरान टीवी नसीराबाद जे सीनियर सहाफ़ी इल्ताफ़ कांदड़ो जे घर में चोरी वारी वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त इल्ताफ़ कांदड़ो जे घर में लखें रुपयनि जी चोरी वापस कराइण में हद जी पुलिस नाकाम थी वई आहे, जंहिंजे करे सहाफ़ी बिरादरी पारां SHO नसीराबाद अनवर बिरोही खिलाफ़ सख़्त एहतजाज करण जो सिलसिलो शुरू कयो आहे। रोड़ी जे सहाफ़ियुनि रोड़ी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे SSP कंबर शहदाद कोट खां मुतालबो कयो आहे त मेहरान टीवी जे सहाफ़ी जे घर में थियल लखें रुपयनि जी चोरी वापस कराए चोरी में मुलविस जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो।